बुढ़ी 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 वई या सिंधड़ी बुढ़ी वई। जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध ॿुॾी रही आहे ऐं पंहिंजा हिते जा जेके MP आहिनि MNAs आहिनि जेके शादी में हर वक़्तु सभिनी खां पहिरीं पुॼण पर हिते केरु अचण लाइ तयारु न आहे। पंहिंजी सिंध ॿुॾी रही आहे, हीअ ॻोठड़ा ॿुॾी रहिया आहिनि। अचो त वधीक इन्हनि पाण ॻोठड़नि खां पुछा करियूं था। 5 ॾींहं खां लगातार बरसाति पई आहे, सॼो ॻोठ असांजो ॿुॾी वियो आहे, का शइ कोन रही आहे। हाणे असांजा बचा बि बुख पिया मरनि। हुकूमत असां लाइ कहिड़ी सहूलियत कई आहे? का बि सहूलियत कोन कई आहे। किॾां वञूं असां इहो सामान ज़रो ज़रो करे किॾां वञूं? असांजा घर तर ॾिसो, असांजो केरु मदद छो कंदो करे? असां किॾां वञूं ऐं छा करियूं? असां कंहिंखे चऊं? मूंखे ॿुधायो मानी कोन खाधी आहे, किॾां वञूं? असां सां कहिड़ो ज़ुल्म आहे? जी नाज़रीन तव्हां सभु कुझु ॾिसी रहिया आहियो। अच्छा तव्हां वोट कंहिंखे ॾिनो? असां वोट हमेशह PP खे ॾींदा आहियूं, तक़रीबन 20 साल खां वोट ॾींदा आहियूं। PP खे वोट ॾिनो आहे, असांखे PP छा त ॾिनो आहे? का शइ का सहूलियत कोन ॾिनी आहे। परेशानियूं छो पिया ॾिसूं? असांजी हुकूमत असां लाइ छा त कयो आहे? असां किॾां वञूं? जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो, इन्हनि पहिरीं पीपल्स पार्टी खे वोट ॾिनो आहे, जेके अॼु परेशान लॻा पिया आहिनि। अचो वधीक ज़्यादा हिन खां पुछा था करियूं, तव्हांजो इरादो छा आहे जेको तव्हां मुस्तक़बिल में वोट हाणे कंहिंखे ॾींदा अगरि इलेक्शन ठही त? के त हाणे ज़िंदगी भर वोट कोन ॾींदासीं, पर PP खे कोन ॾींदासीं, कॾहिं बि कोन ॾींदासीं। जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो, सिंधी अवाम में जेको आहे शऊर पैदा थी वियो आहे त हाणे ही पंहिंजो मुस्तक़बिल जेको आहे सुठो ॻोल्हींदा। हिते छा पिया करियो? PP वारा राशन मारियूं ऐं बिरयानी पिया विराइनि। इजल जीए भुट्टो माल PP खाओ, वोट जी मर्ज़ी आहे।